मौलवी हाजी अहमद मल्लाह जी मंज़ूम सवान हयात सभिनी सजणनि जो नाम शुक्र रब अल्हम्दुलिल्लाह दम बदम दर सुबह शाम। शुक्र रब अल्हम्दुलिल्लाह दम बदम दर सुबह शाम। महिरबानियूं जंहिंजूं मूं ते मींहं मुंदाए ते जीअं मुदाम। मुठ मिटी जी मां बनाए मोतिया मोती कण। ॿिया ठिकर ठाहियां जंहिं मां पिण जोड़े जाम जाम। कीन खे कुन सां ॾिनाई पेर हथ कन मन अखियूं। जिस्म सारो जस लहे थो वाहड़े उज़वा अंदाम। सुत सिरजण खान अॻ जी पोइ फुड़ो फर्ज़ंद पोइ पींघे में बि पूरा साल झूलो झूल जाम। पोइ घोड़े में गुॾी पाणी वेहण वाॻे वरी। पोइ सुरण उसरण अटक ते पोइ विखड़िन पोइ वाम। पोइ ॿारनि सां ॿाहिरि झूट झूटां रांदि रूंद। पोइ ॿारनि सां ॿाहिरि झूट झूटां रांदि रूंद। दम बदम दाहूं तखाधम हिन के हुन खां मार माम। पोइ ढोरनि सां मंझि ढोरनि नंढुनि। पोइ ढोरनि सां मंझि ढोरनि डंढुनि। वस वल्हारनि में वलर सां गाह गोलाड़ा गुदाम। काक कंडड़ी कौड़ो सर में मोर मारड़ ऐं मलीर। या अॾे में या अॾा में या दिमन में धूम धाम। ढोर चारींदे अची वियो ओचितो मूंखे ख़्यालु। इल्मुरी इंसान खे कुझु नाहे इज़त एतिराम। इल्मुरी इंसान जो हैवान वांगुरु हाल बद वहट फर्जन ऐं व्यामन ॿीन केणनि कर क़ियाम। इल्म सो जंहिंसां सुञाणनि पंहिंजे साथियुनि खे सही। नात दहजन जीअं धमूं पोबंद दोज़ख में दवाम। यादि आहिनि साल 11 में पढ़णु वेठुसि पटी। यादि आहिनि साल 11 में पढ़णु वेठुसि पटी। ॾहें हिक में पूरा ॾींहुं हिक में बाब पूरा। साल में संदसि कलाम पारसी सिंधी के अरबी इल्म 5.5 साल। उमिरि 7.5 साल 17 थी उधम इनाम आम। मौलवी मशहूर खिज़री ख़ैर मोहम्मद ख़ान वटि 3 रफ़ीक़नि साण रिप लॻ मंझि घड़ी गुलज़ार गाम। ख़ूब खुंचो खोलियो अलहाज अब्दुल्लाह रईस। मानियूं महिमानियूं बिरयानियूं तहरियूं ताम। पोइ घरे जे गाम खां घर मोटियसि बेघर ग़रीब। पोइ घड़ीअ जे गाम खां घर मोटियसि बेघर ग़रीब। हाल हीणो हौल हाणा छा हणा ॿी हाण हाम। बर वॾो ऐं बार बरसर बार बारीअ ते रखियमि। तूं सचो साईं सदम आऊं गदा ॻोल्हो ग़ुलाम। कई हिदायत ऐं हिमायत हक़ ताला हर तरह। कई हिदायत ऐं हिमायत हक़ ताला हर तरह। पंहिंजे हथ में ई रखियईं अहमद बंदे जो इंतज़ाम। छो न ॻायां ॻाल्हि जंहिंजी जंहिं कया गुण अणगणिया। सो संदम साणी सिसीअ में साह या मण मंझि मुक़ाम। नंढपिण खां ई नज़म ते मुंहिंजी तबियत हुई तयारु। नंढपिण खां ई नज़म ते मुंहिंजी तबियत हुई तयारु। पोइ पढ़ण सां पाण थियो उन में इज़ाफ़ो एतमाम। गज़ल मदहूं बैत बातियूं चाढ़ियूं चोटीअ मथे। सिहरफ़ी सनतूं तरह मंझि तजनीस ताम। बेख बिदत जी पटण में कया रसाला रासमूं। बेख बिदत जी पटण में कया रसाला रासमूं। हिकिड़ा ई हक़ पढ़ियो हक़ हक़ चवनि हाज़िक हुमाम। आह अब्दुल्लाह आलम में नेक जूणे जे खे जस। आह अब्दुल्लाह आलम में नेक जूणे जे खे जस। पियो लिखियो पट में पखेड़े नज़म नामा नेक नाम। 55 खां पोइ पियुमि पह तर्जुमे सिंधीअ संदो। 55 खां पोइ पियुमि पह तर्जुमे सिंधीअ संदो। उमिरि पूरी 65 में तर्जुमो थियड़ो तमामु। साल 1300 उटल 79 सूमार शाम। साल 1300 उटल 79 सूमार शाम। 22 तारीख़ ज़ुल्हज मींहं वसंदे वसलाम।